पनुआकिल में साल जे अरसे खां पनुआकिल जे सिटी समेत 17 जे लगभग यूसीज समेत यूसी नंदापुर जे हज़ारनि वारी आबादी ऐं पनुआकिल जे तालके मॉडल ॻोठ हुसैन कलवड़ में मुबैना तौर ते यूसीज चेयरमैन ऐं यूसीज मेंबरनि अमले पारां हर यूसी के महीने में 8 खां 10 लख बजट गुम करण ऐं नंदापुर समेत मुख़्तलिफ़ यूसीज लाइ ग़रीब माण्हुनि लाइ मिलंदड़ सोलर सिस्टम बेटियूं क़ीमती पखा सर्च लाइटूं सिलाई मशीनूं ऐं ॿियो इमदादी सामान हक़दारनि खे ॾियण बदिरां गुम करण ते हुसैन कलवड़ में सियासी समाजी अगवाणनि कफनपोश अगवाण गुलाम मुस्तफ़ा कलवड़ फताह कलवड़ रबनवाज आज़ाद मोहम्मद अली ऐं ॿियनि पारां मसइला हल करियो इंसाफ़ खपे ॾी नारेबाज़ी कंदे यूसीज चेयरमैन ऐं अमले ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे हुननि इल्ज़ाम हयो त यूसी नंदापुर समेत पनुआकिल जी 17 यूसीज जा चेयरमैन सेक्रेटरी मेंबर अवाम खां नारनि ते वोट वठी गुम थी विया आहिनि। हर महीने हर यूसी के मिलंदड़ सोलर सिस्टम ॿियो सामान नौकरनि हारिनि खे ॾेई विकिरो कयो वञे पियो। तरक़ियाती कम ठप आहिनि। उन्हनि घुर कई त हक़दारनि खे सरकारी सामान ॾेई थियल गबलनि जी जांच कराए तरक़ियाती कम न कराया विया त पनुआकिल सखर जे रोडनि ते बि सख़्त एहतजाज कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची